वमन अज़लम मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब वहुवा युदआ इलल इस्लाम वल्लाहु ला यहदिल क़ौमल ज़ालिमीन। युरीदून लियुत्फ़िउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल्हुदा वदीनिल हक़्क़ि लियुज़हिरहु अलद्दीनि कुल्लिही वलौ करिहल मुश्रिकून। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल क़दीम वल फ़ुरक़ानिल हमीद। वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलातो दुरूद मुहम्मद आले मुहम्मद जी मथा बुलंद बा आवाज़ां नंढा वड्डा पोढ़ा जवान खेड़िए में आयल मेहमान छो त पढ़ियो आ क़ुरान हिन जो वॾो शान हिन में जन्नत जो सामान। यकीनन अॼु राज़ी थींदो रहमान हू त एॾो मेहरबान जो बणाए तव्हां असांखे इंसान ॾिनई क़ुरान मिलियो नबी आख़िर ज़मान तॾहिं उम्मत जो मथां हुआ मान आहे समूरनि जो ध्यान। ए मेमण साहिबान ला रैब बेऐब कलाम मजीद फुरक़ान हमीद सूरत सफ़ जो आयतूं तिलावत कयूं। दुआ है कि रब्बे करीम तव्हां असांजे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल फरमाए और पढ़ियल दुरूद पाक खे महबूब मुस्तफ़ा जे रोज़े अतहर ते मलाइक खणी वञनि त हे उम्मती मुस्तफ़ा खे वणी वञनि हिन जा गुनाह छड़ी वञनि। वरी भी बुलंद आवाज़ सां वेठल भी बीठल भी जेके रेड़नि ते बीठा मशी मार्केट बणाई इन्हनि खे भी मुअद्दिबाना गुज़ारिश जलसे में अचनि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि अजमाइन। खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफ़ा जाने, मकामी मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने। कहा था
मेरी रसाई थी, आगे क्या क्या मंज़िलें थी मोहम्मद और खुदा जाने। सर से लेकर पांव तक तनवीर ही तनवीर है, मुंह से जो निकले जुमला कुरान वो तकरीर है। सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देख कर, वो मुसव्विर कैसा होगा जिसकी ये तस्वीर है। अवल तारीफ अल्लाह जी जे जोड़ियो ही जहान, नेमतुन सा नवाज़े करोड़े कये एहसान। अशरफुल मखलूकात चई वधाई असांजो मान, फरमायाई लक़द ख़लक़नल इंसान। पर सच चयो सुब्हान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। क़ाबिल एहतराम बिरादरान इस्लाम, खेड़ी शहर जा बाशऊर बहादुर मुवहिद मुसलमान, बिरादरी अजीज, भाऊ हनीफुर रहमान और उन सां गॾोगॾु मुआमिनीन हज़रात, ही इमामुल अंबिया उन्वान सां रखियल रिथियल प्रोग्राम, जंहिंमें हिन अहकर खे भी मधू कयो वियो। नंढड़ा ॿार ॻाल्हाइनि था, कोड़ कनि था, इन्हनि खे को आहे घणी त सम्झाए ॿुधाए या इन्हनि खे साइड कराए। आराम सां साइड में कोई लौट जे पास में लिया सही है। बस बाकी बस इश्तिहार में उन्वान ॾिनल आहे, टॉपिक ॾिनल आहे, मौज़ू ॾिनल आहे इमामुल अंबिया, भाग तव्हां असांजा भला। उहो रहबर रसूल जेको नबियनि जो बि इमाम तव्हां असांखे मिलियो आहे, तव्हां असांखे उन नबीअ जो रब उम्मती बणायो आहे। थोरा ई थोरा मूं मथां मालिक जा, नाया तलहन की नकी ॻाइण खां गौरा। व इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा। रब जा अणगणिया एहसान, जो उहो रहबर रसूल रब करीम तव्हां असांखे ॾिनो आहे। हीअं सम्झाया तव्हां असांखे रब करीम उन इमामुल अंबिया जो उम्मती बणायो। कुरान करीम जे सूरत सफ़ चंद आयत तिलावत कयूं, जंहिंमें महबूब मोहम्मद करीम जो ज़ाती नालो उहो ज़िक्र कयो वियो आहे जेको आसमाननि में शुमार। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम
उलुल अज़म नबिया साहिब शरीयत जो मालिका छो त हर इंसान जी बचपन भी हूंदी आ, जवानी भी हूंदी आ, शबाब जवानी भी हूंदी आ, पोड़प भी हूंदी आ। मरदे घड़ी ताईं जिंदगी जा ये मरहला मुझे आका भी फरमायो त मां पंहिंजे ॾाॾे खलील जे दुआ जो नतीजो आ ईसा नबीअ जे बिशारत जो सबरो। अॼु मुंहिंजो वाइरो जनाब ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेको बचपन में वाइरो थियो या आख़िरी मराइल में वाइरो थियो मुख्तसर इख्तिसार सां ॻाल्हि कंदो हलां। बचपन वारे वाइर में भी अजीब अंदाज आ। बचपन वारे वाइर में भी हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम दंग करे चुको आ जो माण्हुनि खे ॾंदे आङुरियूं अची वयूं। आखिरी मराहिल में जेको वाइदो फरमाए उन वाइद में जनाब इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा आमना जलाल महबूब जुल जलाल मुहम्मदुर रसूलुल्लाह जी बिशारत ॾिनाई। ओ ठेड़ी वारो हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी बचपन जो ॼमण कुरान करीम जे ज़रिए अहादीस मुबारक जे ज़रिए उलमा का ॿुधो हूंदी पढ़ियो हूंदी। जनाब ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी अमड़ ओ जेका नज़र बंजल हुई बैतुल मुक़द्दस जे हवाले कई वई। बैतुल मुक़द्दस जो रखवालो संभालींदड़ उन दौर ज़माने में जनाब हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम हो। छो त नबी हो जेको बीबी मरियम जो मासड़ हो कुणो विधो वियो। बीबी मरियम उन जे कुणे में नसीब में निकिती आ। परवश पालना बीबी मरियम जी मासड़ ज़करिया कई आ। यानी अम्मा बीबी मरियम मासीअ जे घर में पालना थी आ। हलंदे हलंदे वक्त गुज़रंदे गुज़रंदे जॾहिं बीबी मरियम समझ जोगी थी आ रब जे ज़िक्र में मसरूफ़ आ हुजरो उन खे ठाहे ॾिनो वियो आ। इबादत खानो उन खे बणाए ॾिनो वियो आ। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम का विसरी वई आ कमरो बंदा। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम वापस मोटी कमरे जो दर खोले ॾिसे त अणमुदाइता में वा न्याणी जे क्या बयान पाण भी हैरत में अची वियो पुछा कंदो पियो ओ मरियम हे किॾां आया अणमुदाइता में वा। उन वक्त में बीबी मरियम भी अजीब जुमला चया हा। चवे तो क़ालत हुव मिन इंदिल्लाह। ओ मुझा अब्बा मुझा मासड़ परेशान न थी तो त विसारियो आ पर मूंखे रब न विसारियो आ। ये रब जे तरफां मुदाइता मेवा मिलिया। कहिड़ी वार उन वक्त में हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जी कैफियत कहिड़ी जो दिल जे दर्द सां दाह करे अर्ज़ थो करे मुंहिंजा रब करीम जे इन मौसूम न्याणीअ खे अणमुदाइता मेवा बंदि कमरे में ॾेई सघे थो खाराए सघे थो त मौला अणमुदाइती औलाद ॾेई सघे थो। मुंहिंजा रब करीम मां तुंहिंजे रहमत खां ना उमेद न आहियां पर मां पंहिंजे हाल खे ॾिसां मां पंहिंजे तबियत खे ॾिसां रुतूबत खे ॾिसां मां त कमज़ोर आहियां ज़ईफ़ आहियां। मुंहिंजी घरवारी भी संड थी चुकी आहे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम रब जे रहमत खां ना उमेद न थियो आहे। दुआ घुरंदो पियो आहे मुंहिंजा मौला औलाद
अता फरमाए ठेड़ी वारो औलाद जा खजाना रब जे तमियन जणते जे त काफर के धन पुटन जो दे बलर पुटन जो दे दर्जन पुटन जो दे जे नथो दे त नथो दे नबियन के सिकाए आ जवानी गुरी वने जणते जे त पुरप में दई विझे एडे तवज्जो कजाए हजरत ज़करिया अलैहिस्सलाम जी दुआ कबूल थी वया अम्मा मरियम जे इन मंदिर के दिसी करे वक्त गुजरंदो वयो जने वो वक्त अची वियो जने जिब्राइल अमीन बिशारत खणी आयो अम्मा मरियम कुंवारी ही शादी को न थियल रब करीम बच्चो दिनो आ पेट में आयो आ जे जो नालो हजरत ईसा अलैहिस्सलाम डिलीवरी वारो वक्त वेझो थियो आ अम्मा मरियम के सूर जाग्या निकरी घर का बाहर वया पर भरो वनी करे ओ भया पान चाहे थे एकड़ी सुकल खजिया जंदे हेठा वेठिया परेशानियां लमिया पर वक्त वेझो थी वयो आ डिलीवरी थी वया बच्चो पैदा थी पयो आ परेशानी वठी वया दर्द भी होया भुख भी लगला उन सतायो आ हाने अर्ज करे मुंजा मौला बच्चो त तो दिनो आ पर भुख जे करे साह वींदो पयो आ उन जे करे परेशानी वठी वया दर्द भी डाढो आ रब फरमायो ओ मुदी बांगी बंद कमरे में अणमुंदायता में वादना माए न विसारियो माए परेशान थियण जी का गाल कोने का इन सुकल खजिए के लोडो जण तुझो कमा अल्लाह सैन मंदर के कुरान में जिक्र फरमायो रुतबा जनिया वन क्रिया कतल क्रिया पकल खार क्यों बीबी मरियम खादू एडो चश्मो कुदरती जारी थी वियो पानी पीता ही दर्द खत्म थी वियो भुख लही वई उन लही वई दर्द सूर खत्म थी वया बच्चे दे निहारे थी परेशानी जी हालत में आ अर्ज करे थी मुंजा रब करीम हे बच्चो त तो दिनो हाने काडे वञा कीअं कया फिक्र वठी वयो आ रब फरमायो ओ मरियम बच्चे के वापस पंहिंजे मोटी रिश्तेदारन मिटन माइटन में खणी वञण तुझो कम आ अर्ज़ करण लगी मुंहिंजा रब करीम ज़रूर सवाल कंदा पुछा कंदा ए बच्चो कंहिंजो आ रब फरमायो मरियम गलती न कर चुप जो रोज़ो तू रख जाए तू न ॻाल्हाए जाए ये सवाल कनी त जवाब तू न ॾिजाए इशारो बच्चे ॾे कजाए अम्मा मरियम बच्चे के खणी करे पंहिंजन रिश्तेदारन वटि पहुती आ हू हवा थी वया मरियम हे छा कंहिंजो बच्चो आ किला खणी आई आ कंहिंजो आ अम्मा मरियम को नथी ॻाल्हाए पई आखिरकार ख़ल्क मिड़िया रिश्तेदार मिट माइट बीबी मरियम ते गुस्से कावड़ वारा आ जुमला चवण पया मरियम हे छा तुझो अबो तुझो ॾाॾो तुझो खानदान त कहिड़ो आ मरियम हे कसो कम कीअं तो कयो आ ॿुधा हे कंहिंजो आ या काॾां वांदो थी तुंहिंजी शादी भी नाहे थियल हो जंहिंमहिल वेझो थिया कावड़े गुस्से वारा जुमला चवण पया घट वध ॻाल्हाइनि पया हिते रब हुकुम फरमायो आ ओ मुंहिंजा नबी ईसा अमर जे खीर के छॾे अमर जी पाक दामनी पेश कर अमर जी सफ़ाई पेश कर रब्बे काबा जो कसम आहे मंदिर के रब कुरान में जिक्र फरमायो आ हजरत ईसा अलैहिस्सलाम अमर जे खीर के छॾे करे अजीब जुमला तो चवे वो बयान हुयो वो वाइद हुयो जेको ईसा अलैहिस्सलाम उन ज़माने दौर में चयो ॻाल्हायो कौम खे समझायो खुदा जो कसम वॾा वॾा माण्हू दाना अकलमंद वॾा फलासफर वॾा ज़हीन होशियार आ पाण खे ॾाह समझ वारा भी आंगलियूं ॾंदे ॾी करे ॾिसनि पिया परेशान थियनि पिया तव्हांजे ठेड़ीअ में ॿार ॼमे राति ॼमियो सुबुह जो ॻाल्हाए ख़ल्क कठे थींदी की न बाबा ॿार त ॼमियो आहे पर ॻाल्हाए थो पोइ चवंदासीं चरियो हूंदे सम्झो न हूंदो ॿार रोईंदो हूंदो हा फेसबुक ते त जाम ई मामला हलनि था ॿार नंढड़ा ॼमण सां ई रोवन था पर रोवन जो अजीब अंदाज आवाज निकरे तो के चवंदा अल्लाह 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 किया है
ये जे ॾिसजे थो त परेशानी थी वञे नंढड़ो ॿार ॼावल अल्लाह अल्लाह पर जे उहा करे त कोई ताजुब न थींदो या फितरत आहे इहे न बाबा या फितरत आहे गैर फितरी अमल जॾहिं ज़ाहिर थींदो आहे त पोइ ताजुब थींदो आहे उहा अल्लाह जी कुदरत हूंदी आहे सम्झो था न उहा अल्लाह जी कुदरत हूंदी आहे अबा जेकॾहिं तव्हांजे ॻोठ में केड़ीअ में मेंह यमी पई वछ या कोड नहीं या गऊ यमी पई फर्ज नहीं मां समझा तो 6 महीना वो पयो तो फर न यमंदो थोड़ी देर का बाद में घुमंदो उथी करे थज पींदो रांभा कंदो ताजुब थींदो कोन थींदो या फितरत आहे हुनजी ॼमण सां उथी पवे घुमे डुका भरे कुछ वक्त का बाद में बार ॼमण सां मां सम्झां थो ॾींहं खां पोइ डुकंदो हूंदो ॻाल्हाईंदो हूंदो ॻाल्हायो चवंदा यकीनन तव्हां बि चुप जो रोज़ो रखियो आहे छा शरीयत मुहम्मदी में चुप जो रोज़ो जाइज़ कोन्हे को अॻियनि शरीयतुनि में हुयो हज़रत ज़करिया भी चुप जो रोज़ो रखियो ज़बान बंद थी वई आहे अल्लाह चयो हो या अलामत थी बच्चे जे अचण जी वो माण्हुनि सां इशारनि ते ॻाल्हाईंदे चुप थी वई बीबी मरियम खे त हुकुम कयो वियो त चुप जो रोज़ो रखजां खुदा जी कुदरत अम्मा मरियम बच्चे के खणी आई रिश्तेदार पुछन था साल कंदा मरियम हेशा जमल सफा सोढ़ा पिया वेठा था गलत ॻाल्हाइनि पिया रब साईं कुरान करीम में न मंज़र के बयान कयो आहे जॾहिं अम्मा इशारो बच्चे ॾिनो आहे हा बच्चो ॻाल्हाइण शुरू करे ॾिनो आहे चवे तो क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया चो न सुभान अल्लाह एड़ा जुमला हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॻाल्हाया जो दुनिया जे गंदे आंगुरियूं अची वयूं हा अल्लाह खे ख़बर हुई छो त हू अलीम बि आहे त समीउ बि आहे बसीर बि आहे त ख़बीर बि आहे त क़दीर बि आहे कुदरत बि रखे थो रब खे इल्म हो माज़ीअ जो हाल जो मुस्तक़बिल जो छो त नबी हो रसूल हो एड़ी उम्मत पैदा इनजी थींदी जेका ईसा अलैहिस्सलाम के खुदा समींदी या खुदा जो पुत्र चवंदी रब करीम उहे जुमला ईसा अलैहिस्सलाम का ॻाल्हाया ऐं इहो बयान तौहीदी हुयो जो उन बयान बि माण्हुनि खे हैरतमंद करे विधो आहे हैरान थी विया चवनि पिया क़ाल इन्नी अब्दुल्लाह कहीं चयो ईसा बचड़े चयो ईसा पुत्र मरियम जे चयो कंहिंखे चयो कौम खे चयो जेके साल कनि पिया अमड़ खां साल कनि पिया अपे अमड़ खां पुछा कनि पिया हे किॾां आयो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॻाल्हायो अमड़ ते गुस्सो कावड़ न कयो ॿियो बि तव्हां न सम्झो मां अल्लाह जो बंदो आहियां मां ख़ुदा बि न आहियां मां ख़ुदा जो पुट बि न आहियां मता तव्हां ख़ुदा जो पुट सम्झंदा हुजो मता तव्हां ख़ुदा मूंखे महसूस कंदा हुजो न न न न क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया ओ ठेड़ी वारो इहो वाइद भी बचपन वारो अजीब हुयो जेको रब करीम कुरान में ज़िक्र कयो उन वक्त में भी माण्हू हैरानगी में अची विया अमर जी सफ़ाई पेश थी वई आहे हेॾे तवजो कजा रब क़ादिर आहे जेकॾहिं पथरनि खां ॻाल्हाए वणनि खां ॻाल्हाए जबलनि खां ॻाल्हाए रब जी मर्ज़ी आहे जे ॼावल बच्चे खां ॻाल्हाए चो रब जी मर्ज़ी आहे मां इख़्तिसार सां ॻाल्हि कयां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा बयान वाइद जेके रब कुरान में ज़िक्र फरमाया हिकिड़ो वाइद बचपन वारो ॿियो वाइद ओ आसमान
ते खणी वञण खां पहिरियों जो हुयो आख़िरी मराहिल में हो असांजो ईमान कीअं आहे ईसा अलैहिस्सलाम अञा जीअरो आसमाननि ते आहे ईअं न बाबा छो त न ॾिठो आहे ख़ुदा न ॾिठो आहे रसूलुल्लाह ॾिठो आहे कलामुल्लाह जेको हिन में लिखियल आहे सचो आहे ईअं न बाबा वॾे वारो क़ुरान में रब चयो आहे बरफ़अहु अल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे ख़बर हुई छा मूंखे आसमान ते खणायो वेंदो कोन ई ख़बर के मोहब्बत में छिता थी पिया चवनि पिया हे अल्लाह जो पुटु आहे ईसा नबीउल्लाह उन पिया चवनि अल्लाह क़ुरान में ज़िक्र कयो आहे थोरी ॻाल्हि त कोन हूंदी न ॻाल्हि घणी ई तॾहिं रब खे क़ुरान में ज़िक्र करणो पियो हिकिड़ा चवनि पिया त ख़ुदा जा हिकिड़ा चवनि ख़ुदा जो पुटु आहे बिना पीउ जे पैदाया सिलसिलो हलंदो वञो आख़िरकार कुछ माण्हू आहे जेके हा जेके ईसा अलैहिस्सलाम खे रब जो बानो सम्झनि पिया अल्लाह जो बंदो सम्झनि पिया रसूल सम्झनि पिया चवण ते हलनि पिया पर मुखालिफ़ खोड़ थी विया हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾिठो त वॾो मजमूअ जो गंढ माण्हुनि ॾे मुतवजह थी करे हिकिड़ो वाइदो कजाए उन वाइदे खां बाद में बग़ावत घणी थींदी वई माण्हुनि खे मुतवजह करे अल्लाह जी तौहीद बयान कंदे 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 चवण लॻो अॼु मां हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधायां अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾींदो पियो तो मां मुतवजह थी पई ख़्याल करण लॻी यार का वरी बि मन सलवाईंदी या खुंचो ईंदो ताम जो मथो आसमाननि खां भॻल ठहियल ऐं खुंचो ईंदो छो त इहो मंज़र अॻ में बि बनी इसराइलनि बि ॾिठो हुयो ईसा अलैहिस्सलाम जे उम्मतनि बि खाधो हुयो खुंचो लही पियो ईसा अलैहिस्सलाम चयो जो मां ख़ुशख़बरी ॾींदुसि माण्हू मुतवजह अॼु कहिड़ी ख़ुशख़बरी खणी आयो आहे अॼु जेकॾहिं मां हिते चवां त मां बि हिकिड़ी ख़ुशख़बरी खणी आयो आहियां थोरो घणो माण्हू ज़हन ॾींदा पर जे क़ाइद सिंध अल्लामा राशिद महमूद अची करे चवे त ओ ठेड़ी वारो अॼु मां ख़ुशख़बरी खणी आयो आहियां सबूरनि जे ज़हन में सुवाल पैदा थींदा ख़्याल पैदा थींदा अलाए कहिड़ी ख़ुशख़बरी आहे शायदि के निभाग वज़ीर आज़म लही वियो आहे या क़ाइद जिहाद जो हुकुम कयो आहे या को ॿियो मामिलो ठहियो आहे मुख़्तलिफ़ सवाल पैदा थींदा पर माण्हू जो तवजो हूंदो कहिड़ी ख़ुशख़बरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जी तौहीद बयान कंदे कंदे ख़ुशख़बरी थो ॾे इन वाइद खे इन ख़ुशख़बरी खे रब करीम क़ुरान में ज़िक्र फरमायो ओ ठेड़ी वारो अचो क़ुरान पढ़ूं व इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद रब जो फरमाए जॾहिं चयो ईसा पुत्र मरियम जे ए बनी इसराईल आऊं मोकिलियल आहियां अल्लाह जो तव्हां ॾे सचो चवंदड़ उनखे जेको मूंखां अॻ में रब नाज़िल कयो छा तौरात ऐं मां ख़ुशख़बरी थो ॾियां छो त यहूदी घणा हुया बनी इसराईलनि माण्हुनि मां हुया
हजरत ईसा अलैहिस्सलाम एड़ो वाइदो कयो आहा अगन की किताबन जी तस्दीक कंदो पयो आ यहूदन के चमंदो पयो आ बनी इसराइल के बुधाइंदो पयो आ मुखा अग में जेको रब करीम जनाब मूसा अलैहिस्सलाम जे मथा किताब नाज़िल कयो आ मां उन जी तस्दीक कंदो पयो आ उहो भी रब जो नाज़िल कयल किताब आ मुखे भी रब करीम तौरा इंजील दिनो अता कयो आ ओ बनी इसराइल बुधी छजो अज मां खुशखबरी इहा दींदो पयो आ व मुबश्शिरन बिरसूली याती मिन बाद इस्मुहु मुखा बाद में छो त मुजू हाने घड़ियों अलाए केतरियों जिंदगी जे अंदर दुनिया जे अंदर आखिरी वाइद रब पियो गाधराए रब पियो चवराए ईसा अलैहिस्सलाम पियो बुधाए हा मुजो अलाए केतरो हाने दुनिया में रहना मां उहा खुशखबरी दिल में सांझो वेठो आज बुधाइंदो पयो आव मुखा बाद में वो रसूल अचण वारो आ वो नबी अचण वारो आ जेको शान वारो आ जेको मान वारो आ जेको वडन मर्तबन वारो आ जेको नबियन जो भी इमाम आ हेडे तवज्जो कजाए इमाम मोहम्मद करीम पंजनी जहानन में तोखे नजर ईंदो जहान पंज थी पंजन के मनीदा हूं इमामन जी इमामत के भी मनीदा हूं वलियन जी विलायत के भी मनीदा हूं नबियन जे नबुवत के भी मनीदा हूं नबियन जे मौजूदात के भी मनीदा हूं वलियन जी करामत के भी मनीदा हूं छो त दुनिया जे अंदर खुसूसन पाकिस्तान जे अंदर मुख्तलिफ अफवाहूं थियूं हलन पयूं एकरा चवनि था त वलियन के न मनीदा थी है या चवंदा आहिनि त इमामन के न मनीदा थी है वरी टियां चवंदा आहिनि त नबियन के न मनीदा थी है केरु बाबा इहो देवबंदी रब्बे काबा जो कसम इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा जो शान जेडो उलमाए देवबंद बयान कंदा हन मुस्तफा जी जेकी तारीफ हा उलमाए देवबंद कंदा हन जमियत वारा कंदा हन हेडे तवज्जो कजाए असा जो ईमान कीदो त कायनात में मखलूकात में इंसान ज़ात में पर नबियन जी जमात में मोहम्मद करीम जे मट न को छोवा न थींदो न आयो वा न ईंदो न जमियो वा न जमंदो हेडे तवज्जो कजाए तोखे उलमाए देवबंद जो अकीदो समझाया है नजरियो समझाया है मां पंहिंजे ईमान जी ॻाल्हि कया है तो मां जहिड़ा लखे माण्हू गॾु कर वलीअ जे शान बराबर न थींदा अॼु जे दुनिया जे अंदर जिते भी वली आहिनि सॼी दुनिया जा वलीअ गॾु कर कहे हा सहाबी जे शान बराबर न थींदा सोने अली मुर्तज़ा जे शान बराबर न थींदा पर सभु नबियनि जा सहाबी गॾु कर खुदा जो कसम आहे कंहिं नबी रसूल जे शान बराबर न थींदा पर जाते सभु नबी रसूल गॾु हुजनि हा मुस्तफा उते अचनि समूरा मुक्तदी थी पवनि इमामुल अंबिया नमाज़ पढ़ाए समूरनि जो इमाम बणिजी वञे तॾहिं चयो वेंदो आहे इमामुल अंबिया अंबिया त मोहम्मद करीम ओ इमामुल अंबिया नबियन जो भी इमाम आलम अरवाह में रब पुछा कही अलस्तु बिरब्बिकुम इन में तोखे ख़बर पइजी वेंदी मोहम्मद समूरन जो इमाम आहा हलंदे हलंदे दुनिया वारे जहान में आलम अरवाह का वठी करे वरी जे आलम अरहाम में आया अमर जे पेट में आया खुदा जो कसम अमर जे पेट वारे जहान जी कैफियत अजीब आ जो अमर पान बयान कंदी पया अम्मा आमना चवंदी पया जे पथली जमीन ते घुमा त नरम थी वेंदी पया खूह ते अचा त पानी भरजी ईंदो पयो खूह मां आवाज़ ईंदा पिया अम्मा आमना खां हली करे पुछा कर अम्मा इहे ॾींहं ज़िंदगी जा तुंहिंजा कीअं गुज़रिया अम्मा आमना थी फरमाए जे घुमा त ककर शाम कन हजरो शजर सलाम कन अम्मा आमना थी फरमाए मुझो बचड़ो मोहम्मद रसूलुल्लाह मुझे बतन में हो आलम अरवाह में हुयो तॾहिं भी इमाम आलम अरहाम
विया तॾहिं बि इमाम हेॾे तवज्जो कजाए कीअं कीअं जे अम्मा आमना जे जिस्म मां पगर पसीनो निकिरे जे ओघराई अचे त मुश्के अंबर खां वधीक ख़ुशबू निकिरे जे अम्मा आमना थी फरमाए हा सूमर जो ॾिहाड़ो पाख फुटल आहे डिलीवरी वारो वक़्तु वेझो थियो आहे अम्मा आमना जे बतन मुबारक खां इमामुल अंबिया दुनिया में जलवे अफरोज़ थिया मुस्तफ़ा ॼाया दुनिया में रहमत बणिजी आया वरी माण्हू हीअं चवनि पिया हा हा मुस्तफ़ा आयो आहे मां थो चवां मुस्तफ़ा ॼायो आहे दुनिया में रहमत बणिजी आयो आहे ही उलमाए देवबंद मुस्तफ़ा जे ॼमण जा बि हा हा इक़रारी हन मुस्तफ़ा जे अचण जा बि इक़रारी हन मुस्तफ़ा जो ॼमण बि निरालो मुस्तफ़ा जो अचण बि निरालो खुदा जो कसम दुनिया में आया रहमत बणिजी आया पर अमर जे पेट मां ॼाया अब्दुल्ला जे घर में ॼाया ख्वाजा अब्दुल मुतल्लब जे घर में ॼाया पर मक्के शहर में ॼाया पर रहमत बणिजी आया मुस्तफ़ा मक्के में हा रहमत बणिजी आया मक्के खां निकिरी करे जे गार में आया ही रहमत गार में आया पर ॼाया मक्के में हिजरत करे मुस्तफ़ा मदीने में आया हेॾे तवज्जो करे ॼाया मक्के में मदीने में आया मुस्तफ़ा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा जे शान जी तोखे ख़बर ॾिनियो वञा ओ ठेड़ी वारो मुस्तफ़ा मक्के में ॼायो आहे पर अर्श अज़ीम ते आयो आहे बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबियनि खे नमाज़ पढ़ायो असर जो खोलींदो छा पाण खे रोलींदो छा पाण खे रोलींदो छा दुनिया में नारा कूड़ लॻनि पिया पर हे जमात खे जेको नारो मिलियल आहे ही जमात खे जेको नारो मिलियल आहे के मुला मौलवी जो नाहे क़ाइद जो भी नारो नाहे मां हीअं चवां मुस्तफ़ा जो मिलियल नारो आहे जेको तारे अर्क में मुस्तफ़ा हणायो सहाबा बदर में हयूं हुनैन ख़ैबर खंदक में लॻो मुर्शिद अली ख़ैबर में हयूं नारो लॻो काफ़िरनि जा हियांव छिड़ी पिया पोइ कंहिं अल्लाह वारे ईअं चयो आहे लॻाता था जब नारा तो ख़ैबर तोड़ देता था हुक्म देता था समंदर को तो रास्ता छोड़ देता था इहो नारो हो जो उमर जे इस्लाम आणण वक़्त में मुस्तफ़ा हणायो इहो नारो सहाबा न विसारियो इहो नारो हलंदो आयो ऐं अल्लाह इन नारे ते ख़ुशि थींदो पियो आहे रिपोर्ट वेंदी आहे हुनखे त सभु ख़बर आहे रब मलाइकनि खां पुछा कंदो आहे इहो त ख़बर मलाइको मुंहिंजे बंदनि खे कीअं ॾिसी आयो कहिड़ी कैफ़ियत ऐं कहिड़े हाल में हुया मलाइक चवंदा रब तुंहिंजा बंदा तुंहिंजी किबरियाई बयानु कनि पिया वॾाई बयानु कनि पिया चवनि पिया सभ खां वॾो अल्लाहु अकबर नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफ़ा शान सहाबा ताज तख्त खत्म नबूवत नारे तकबीर भाग भला किस्मत भलिया अजो बैतुल मुक़द्दस में मुस्तफ़ा जी गाल हुलिया खुली 1.25 लाख नबी इंतजार में इस्तिक़बाल में अजो साईं जन मक्को छॾे करे यसरब जी ज़मीन क्रॉस करे मिस्र खां क्रॉस थी करे फ़लस्तीन जे ज़मीन ते आया इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा आमना जे लाल महबूब दुल जलाल मोहम्मद रसूलुल्लाह अज बैतुल मुक़द्दस में रहमत बरकत वारा कदम खणी आया ओ ठेड़ी वारा आज़ान लगी वया तकबीर अची वया मुस्तफ़ा मुसल्ले ते भेजी वया सारा मुक्तदी थी पया सामरा मनन पया चवन पया त इमामुल अंबिया समूरन जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह
बस कोन रेडी वारनि खे विचो ते शयूं वही विराए वठनि खाई वठो भला ईअं कयो वो दोस्त ॿार निकिरनि ईअं न कयो इश्क में कारी ॾिसिजे दुरूद शरीफ पढ़ो मोहब्बत सां अक़ीदत सां सवाब जी नियत सां अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे जॾहिं वाइदो फरमायो ख़ुशख़बरी ॾींदो पियो आहे त चिड़ी पिया विढ़ी पिया लड़ी पिया कुछ वक्त खां बाद में हज़रत ईसा अलैहिस्सलाम के बंद कन पिया बंद थी वियो आहे पाण में सोचन पिया सलाह कन पिया चवन पिया त सुभाणे कमरे मां कढी करे सरे आम सूली ते चाढ़ींदासीं अस्तगफिरुल्लाह माअ हेॾे तवज्जो दा हाओ रब तुंहिंजी कुदरत हजरत ईसा अलैहिस्सलाम कमरे में बंदा दुश्मन चौधारी रब करीम जिब्राइल के हुकुम फरमायो जिब्राइल जी रब करीम मुझे नबी सगोरे के रसूल के खणिया जिब्राइल अमीन छत फाड़े करे हजरत ईसा अलैहिस्सलाम के खणी वयो मथे आसमानन ते अञा ताईं चेरो रब जी कुदरत सां चेरो खाईंदो पींदो अल्लाह ॼाणींदो पियो ढेड़ी वारा मता तूं सोचींदो हुजे या ॻाल्हि अकुल खां मथे जेका ॻाल्हि अकुल खां सम्झ खां सोच खां मथे हुजे अल्लाह जी कुदरत हुंदी ते अल्लाह जी कुदरत शुरू थी वेंदी थोड़ा वाक़या रब कुरान में ज़िक्र कया असहाबे कहफ वारा मरी कोन वया निंड पया 300 साल गुज़री वया निंड ई निंड हेॾे तवज्जो कजा 300 साल 3 सदियूं गुज़री वयो छा पेशाब न लॻो हूंदो पाखानो न लॻो हूंदो हेॾे तवज्जो कजा भुख न लॻी हूंदी गुंज न लॻी हूंदी तूं मां जेकॾहिं 8 15 20 ॾींहं न कपियूं त वधी वञनि न वधिया हूंदा वार न वधिया हूंदा हेॾे तवज्जो कजा अल्लाह जी कुदरत 3 सदियूं गुज़री वयूं असहाबे कहफ वारा निंड पया वरी जागी पया वरी पैसा खणी बाजार में आया हेॾे हुकूमतूं मटजी वयूं हन सिक्का मटजी वया बाजार वारा भी परेशान थी वया वाह रब तुंहिंजी असहाबे कहफ के 300 साल मारे वरी जियारे उतारे गड्ढो भी जियरो ताम भी सागो पयो और रब तुंहिंजी कुदरत जे ईसा अलैहिस्सलाम के असां जो ईमान अक़ीदो रब कुरान में चयो बरफाहु अल्लाह रब खणायो आसमान ते अञा ताईं जियरो पर मुस्तफा चयो सवाल मुस्तफा खां सहाबा कयो साईं केतिरो वक्त जियरो साईं जन फरमायो कुर्बे क़यामत में हजरत ईसा अलैहिस्सलाम दुनिया में ईंदो नाज़िल थींदो साईं काथे थींदो ढेड़ी में थींदो या इस्लामाबाद थींदो पाकिस्तान में थींदो या कहिड़ी जाइ ते इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा पेशन कोई नहीं वया साईं जन चई वया फरमाए वया दमक जे जामिया मस्जिद जे मीनार ते ईंदा लंदा पोचंदा डाकण खणी अचो लही अचा हजरत ईसा अलैहिस्सलाम दुनिया में ईंदा लही करे चवंदा इएं कोन चवंदा अचो अचो मुझे मथा जेको
को रब करीम इंजील नाज़िल कयो हो इंजील के पढ़ो छो हेरे तवज्जो कजाए ईसवी शरीयत जी गाल न कंदो मोहम्मद करीम जे शान जी गाल कंदो मुस्तफा जे शरीयत जी गाल कंदो निजामे मुस्तफा जी गाल कंदो कुरान जे पढ़न जे लाए चंदो छो त ईसा अलैहिस्सलाम आसमान ते मथे खली वया 500 साल विच में गुज़री वया इमामुल अंबिया दुनिया में अची वया रहमत थी पया हेॾे तवज्जो कजाए जमी पया मुस्तफा जो जमण भी निरालो इमामुल अंबिया अम्मा आमना चंदी पया नूर जो लाडू निकियो रोशनाई थी वई शाम जो मारियो आँखिन सा पई ॾिसां अम्मा आमना चंदी पया घर मुअत्तर थी वियो घर रोशन बणजी वियो आवाज अजीब अजीब ॿुधण में अचन पया जिब्राइल अची भी चयो आमना तोखे मुबारक हुजे सवा लख नबियन ॾे मुंहिंजो पालो पयो हा आमना मक़सूद कायनात मुहम्मद रसूलुल्लाह जेको इमामुल अंबिया रब करीम तुझे झोलीअ में ॾिनो हेॾे तवज्जो कजाए जे अबू लहब ख़ुशख़बरी रस्ते में पाणीअ खां ॿुधी करे पाणीअ खे आज़ाद करे ख़ुशी मल्हाई वई मीलाद मल्हायो वियो इमामुल अंबिया पैदा थियो हा बचपन ज़मानो हुयो अम्मा हलीमा भी खणण आई ॿियूं दायूं निभागियूं यतीम समझी करे छॾे वयो पर भाग अम्मा हलीमा जा भाग निराला थी पया अम्मा हलीमा बचड़े खे खयो हा इहो मंज़र अम्मा हलीमा का पुछा कर उहा स्वारी कमज़ोर हुई इमामुल अंबिया वेंदा वया स्वार थींदा वया स्वारी जो पहिरियों नंबर बणजी वयो स्वारी अॻु कढी वई हा अम्मा हलीमा थी फरमाए मुंहिंजो घर करकस सां बणजी वयो वरी अम्मा हलीमा जी न्याणी शीमा खां पुछा कर जंहिं अमड़ खां मोकल वठी करे पा मोहम्मद करीम जी मोकल वठी करे बकरियुनि चाणनि जे लाइ निकिरी वई बकरियूं सारो ॾिहाड़ो चिनियो कोन शाम जो मोटी आया अमड़ न्याणीअ ते नाराज़ थी हे तव्हां खेॾण में वेठियूं हूंदा हा हे बकरियूं कंहिंजी पोख फैलायूं आहिनि ओ न्याणी हे छा कयो थी या त तूं जूई मटाए वई न्याणी चवे थी अम्मा रब्बे काबा जो कसम जूई साॻी बकरियुनि कुझु न खाधो अधे मोहम्मद ॾे तकीनियूं पयूं आहिनि हा चाले वञो कठ लॻियूं बीठियूं आहिनि नज़र करे करे बकरियुनि ढो कयो अम्मा जूई भी साॻी पर अजीब मंज़र जाथे असां वेहूं पया खेॾूं पया त बकरियूं चौधारी असांजे पर मथां ककर शाम कनि पया हे त मुस्तफा जे ॼमण खां बाद में वाक़ियो अम्मा आमना जे उन वक़्त में भी इहा ॻाल्हि हुई जो ख्वाजा अब्दुल मुतल्लब खे चवे पई जे एतबार न चई मां ख़ुशबू कोन हई मूंखे वॾो सदमो पंहिंजे शोर जो पर मुंहिंजे जेका पेट में अमानत आई उहो इमामुल अंबिया सारो कमाल उन जो बग़ैर पसीने मां ख़ुशबू निकिरंदी पई पर ककर मुथां मुंहिंजे शाम कनि पिया हेॾे तवज्जो कजाए दुनिया जा इंसान पाक नबी जे बचपन खे बयान कयां त सॼो मुंहिंजो घंटो हिते पूरो थी वञे पर ॻाल्हि खे मक़सद ते खणी अचां इमामुल अंबिया जी जवानी बि हुई शबाब जवानी 40 साल ज़िंदगी तय्यबा गुज़री चुकी जॾहिं रब जो अमर आयो हुकुम आयो क़ुरान जो नुज़ूल थियो खुशखबरी ईसा नबी ॾींदो वियो छा चई वियो बनी इसराईल नालो बि दसियांव थो पुछा कि वो भला काथे मिंबा इस्मुहु अहमद मुस्तफा जा नाला ज़ाती बहती मोहम्मद बियो अहमद मोहम्मद ज़मीन ते अहमद आसमाननि में शुमार सवाल इहो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम वाहिद बि दुनिया में करे पियो ऐं नालो बि आसमाननि वारो खणे पियो तौरात में इंजील में ज़बूर में मुस्तफा जो नालो सिफ़ाती त पंहिंजी जाइ ते पर ज़ाती ॿई नाला अहमद भी मोहम्मद भी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम